काजी अहमद में फाजिल शाह कब्रिस्तान जी जनाज़े गाह ते कब्जे खिलाफ निकतल एहतजाजी मार्च चौथे ॾींहुं बाद काजी अहमद प्रेस क्लब चौक ते पहुतो। समेत शहरनि सदन शानदार इस्तक़बाल कयो, गुलनि जी वर्खापण कई। रैली में केतिरनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि समेत शहरनि वॾी तइदाद में शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणु हो त कलोड़नि जे दौर जी तारीख़ खां ही जनाज़े गाह क़ाइमु आहे, पर सॼी सिंध ते कब्ज़ो कंदड़ राज जे चङनि मुड़ुसनि पारां काजी अहमद में कब्ज़ा करणु शुरू कया विया आहिनि। 12 एकड़ ज़मीन ही फाजिल शाह जी ही पुराणो तारीख़ी कब्रिस्तान आहे। हिते तारीख़ी कब्रिस्तान आहे ऐं कब्ज़नि जे हवाले सां जेका ॻाल्हि कंदे मोहल्लो सॼो कब्ज़ा आहे। 12 एकड़ ते जो कब्रिस्तान मुश्तमिल हो। हींअर 3 एकड़ 3.5 एकड़ ज़मीन कान्हे। काजी अहमद कब्रिस्तान फाजिल शाह जे जनाज़ा गाह जेको असांखे कलोड़नि जे दौर में ॾिनो वियो, उन कलोड़नि जे दौर जे जनाज़ा गाह ते अॼु गारियां पठान जेके कल को ॾींहं लोड़ा हणी अचे वेठा, अॼु उहे हुते वॾी बिल्डिंगूं हणी वेठा। काजी अहमद में कलोड़नि जे दौर खां वठी सरकारी जनाज़े गाह हुई, जेके 20-25 साल पहिरीं पठान लॾिया, उन्हनि कब्ज़ा करे लोड़ा ॾेई करे हींअर घर ऐं बिल्डिंगूं ठाहे छॾिया आहिनि, जंहिंजे करे शहरी पंहिंजी मयतुनि जा जनाज़ा या रोड ते या नाले ते या पेट्रोल पंप ते या हिकु पार्क में मिंतू करे माण्हुनि खां मोकलू ॾेई पढ़ाईंदा, जॾहिं त सरकारी जनाज़ा गाह हूंदे बि काजी अहमद शहर जा शहरी जनाज़ा पंहिंजा रुलाईंदा था अचनि। और वधीक चयो हाणे हुन जे एहतजाज जो ॿियो रुख़ डीसी ऑफिस नौशा हूंदो। आख़िर हू वज़ीर आला हाउस ताईं बि लॉन्ग मार्च कंदा। एहतजाज खे मोहम्मद अली जोखे, वहीद चांडे, कुर्बान लाशारी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।